जखमाबाद में पुलिस जी मुबैना तशद्दुद में नौजवान फोत थी वियो, जंहिंखां पोइ संदसि वारिस पुलिस ते मारण जो इल्ज़ाम मढ़ी छॾियो। पुलिस तशद्दुद में फोत थियल इमरान अलीअ जो लाश पुलिस अस्पताल पहुचायो। इतला ते फोती जा वारिस भी अस्पताल पहुता, जिन पुलिस ते नौजवान के मारण जा इल्ज़ाम मढ़ी छॾिया। इन मौक़े ते फोत थी वियल नौजवान जो भाउ तौफ़ीक़ कट्टू साफ़िन खे ॿुधायो त भाउ खे कल्ह सिविल लाइन पुलिस गिरफ़्तार करे खणी वई, हाणे संदसि लाश अस्पताल खणाए आया आहिनि। हुन चयो त भाउ खे तशद्दुद करे मारियो वियो आहे। नोटिस वठी एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। ॿिए पासे पुलिस तशद्दुद में फोत थियल नौजवान इमरान अली कट्टू जो लाश संदसि वाटसन क़ौमी शाहरा ते रखी धरणो हणी छॾियो। शहीद अल्लाह बख़्श सुमरो पाक वटि फोती जे वाटसन लाश रखी धरणो हयो, जंहिंजे नतीजे में रोड ब्लॉक थी वियो ऐं ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।